जी बिल्कुल, पाण हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी में मौजूदु आहियूं। सिंध यूनिवर्सिटी में अॼु ॿिनि शागिर्दनि जे ग्रुपनि में झेड़ो थियो, जंहिंमें गोली लॻण सबबु हिकिड़ो शागिर्दु आहे उहो ज़ख़्मी थियो, जॾहिं त डंडा लॻण सबबु जेको आहे सो ॿ शागिर्द आहिनि ॿुधाए पिया उहे ज़ख़्मी थिया आहिनि। गोली लॻण सबबु जेको शागिर्दु आहे उहो BBA डिपार्टमेंट जो अज़हर शाह आहे, जंहिंखे जामशोर जी लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पर हिन वक़्तु बि जेका सिंध यूनिवर्सिटी जेका सूरत हाल आहे उहा जेका छिकताइण वारी आहे। शागिर्द ग्रुप जेके आहिनि हींअर बि जेके सो सॼी कैंपस अंदरि जेके टोलनि जी सूरत में घुमी रहिया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां पुलिस खे जेको आहे सो तलब कयो वियो आहे। जेकर मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ई पोयां ॾेखारे त हिन वक़्तु बि जेको आहे सो जामशोर में हिन कैंपस में पुलिस तोड़े जेको आहे इंतिज़ामिया मौजूदु आहे। इंतिज़ामिया सां असांजी जॾहिं ॻाल्हि ॿोल थी सिक्योरिटी इंचार्ज रफ़ीक बरोई जो चवणु आहे त बिल्कुलु ॿिनि ग्रुपनि में जेको आहे सो झेड़ो थियो आहे, जंहिंमें कोई शागिर्दु आहे उहो गोली लॻण सबबु ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे जेको आहे सो जामशोर लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हितां जेके शागिर्द अॻुवान आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हिते सपाब जा के ॿ ग्रुप आहिनि, उन्हनि में जेको आहे सो कंहिं मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो, जॾहिं ॿिया जेके शागिर्द उन्हनि खे छॾाइण विया, उन्हनि छॾाइण वारे शागिर्दनि ते उन्हनि तरफ़ां जेको आहे सो फायरिंग कई वई, उन्हनि सां जेको आहे सो झेड़ो कयो वियो, जंहिंमें जेको आहे सो मजमूई तौर ते 3 शागिर्द आहिनि जेके ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं शागिर्दनि चयो हिते मुसलसिल यूनिवर्सिटी अंदरि कैंपस अंदरि जेको आहे सो फायरिंग करे झेड़ा करे यूनिवर्सिटी जो जेको पुरअमन माहौल आहे उहो ख़राबु पियो कयो वञे। ऐं शागिर्दनि जेको आहे सो मुतालबो कयो आहे इंतिज़ामिया खां त हिन वाक़े जो जेको आहे सो नोटिस वठी करे सख़्तु जंहिं हीअ अमल कयो आहे या जंहिं झेड़ो कयो आहे, जंहिं फायरिंग कई आहे, उन्हनि ख़िलाफ़ु जेको आहे सो सख़्तु अमल कयो जेको आहे सो कार्रवाई कई वञे। पर हिन वक़्तु जेका आहे सो सिंध यूनिवर्सिटीअ जे हिन मेन कैंपस अंदरि जेका उहा छिकताइण वारी जेका सूरत हाल आहे उहा बरक़रार आहे।